हिकिड़ो बादशाह कंहिं ॾींहुं शिकार ते वियो। वाट ते हिकिड़ी जोर जी पोख ॾिठईं जंहिंमें हिकु सुहिणी छोकिरी जार पई हिकिली। बादशाह वधी हुन छोकिरी खां पुछियो त हीअ पोख कंहिंजी आहे। तंहिं ते छोकिरी जवाबु ॾिनसि त हीअ पोख उनजी आहे जंहिंजी आउं धीउ आहियां। तंहिं ते बादशाह पुछियसि तूं भला कंहिंजी धीउ आहीं। छोकिरीअ चयसि आउं उनजी धीउ आहियां जंहिंजी हीअ पोख आहे। बादशाह उहो ॿुधी बादशाह खे हिन छोकिरीअ ते ॾाढो अजब लॻो ऐं चयईंसि त आउं तोसां शादी कंदुसि पर अधु लाउन में छॾे हले वेंदुसि। तंहिं ते छोकिरी चयसि जे तूं मूंखे अधु लाउन में छॾे हले वहीं त आउं वरी तोखे तुंहिंजे पुट खां मोचड़ा हणाईंदुसि। उहो ॿुधी बादशाह कावड़ में वापसि मोटियो ऐं पुछा कयईं त इहा पोख कंहिंजी आहे। जवाबु मिलियुसि उहा पोख फलाणे ग़रीब शख़्स जी आहे। ॿिए ॾींहुं उन शख़्स खे बादशाह घुराए संग जी तलब कई। अंधो घुरे अलाह खां हिकु हिकु पर हुनखे मिलियूं ॿ। सो यकदमि खणी हाउकार कयईं। बादशाह पोइ शख़्स खे घणो माल ॾिनो ऐं पोइ शादीअ जो ॾींहुं बि मुक़ररु कयो वियो। आख़िर मियाद बि अची पूरो थियो ऐं बादशाह ॼञ वठी आयो ऐं वाइदे मूजिबि अधु लाउन में छॾे ॼञ समेत उथी हलियो। उते हुन छोकिरीअ खे उहा ॻाल्हि यादि आई ऐं चयईंसि त आउं बि हिनजो वेर वठंदुसि। उहो ख़्यालु करे हीअ कंहिं राॻींदड़ वटि राॻ सिखणु लॻी। थोरनि घणी ॾींहंनि बॻु उहा राॻ जे क़ाबिल थी वई। बादशाह वटि अॻे बि 3 कंजरियूं ॻाइण वेंदियूं हुयूं। हिकिड़े ॾियारु हीअ बि वई राॻ ॻायईं। बादशाह खे राॻ ॾाढो पसंदि आयो ऐं हिन छोकिरीअ ते आशिक़ थी पियो। उन बैदि हुनखे पाण वटि रहायईं। राति जो पाण में मोहबत भरियूं ॻाल्हियूं कयईं। उन औरत बादशाह खां हिकु वींडो निशानी तौरु वरितो ऐं सुबुह थियो तॾहिं बादशाह खां मोकिलाए वापसि घर आई। पूरनि 10 महीननि गुज़रण खां पोइ खेसि पुटु ॼाओ। छोकिरो अॼु नंढो सुभाणे वॾो नेठि अची जवान थियो। हीउ छोकिरो जॾहिं ॿारनि सां वञी रांदि कंदो हो तॾहिं उहे खेसि चवंदा हुआ त तुंहिंजो पीउ आहे ई कोन। आख़िर ककती हिकिड़े ॾींहुं माउ खां पुछईं त अमा मुंहिंजो पीउ किथे आहे। माणस ॿुधाए खां इनकार कयो। आख़िर जॾहिं छोकिरो ज़िद तां न लथो तॾहिं माणस खेसि समूरी ॻाल्हि मुंड खां पछाड़ीअ ताईं करे ॿुधाई ऐं चयईंसि त मूं वारी ॻाल्हि हाणे तूं पूरी कंदे। पोइ छोकिरे खे हुनरमंद माण्हू गॾु करे ॾिनई जिन हुनखे घणेई हुनर ऐं अटकलूं सेखारियूं। जॾहिं छोकिरो तमामु क़ाबिल थी वियो तॾहिं माणस खेसि उहो निशानी मिलियल वींडो ऐं कुझु रुपया ॾेई बादशाह ॾांहुं रवानो कयो। छोकिरो अञा अधु पंध ते पहुतुसि। 3 ठगनि अची वरायसि। उनखां पुछईं त अवीं कहिड़ो धंधो कंदा आहियो। ठगनि चयो त असीं माण्हू फुरींदा आहियूं सो तोखे बि फुरींदासूं। छोकिरे हुननि खे चयो त चङो पहिरीं अव्हां जे घर हलूं पोइ किन ॻाल्हियुनि सां मूंखे बेशक फुरियो। ईअं गॾिजी ठगनि जे घर आयो। उते ठगनि चयो त भाऊ हाणे हर हिकु ॻाल्हि खणी ॿुधाए पोइ जंहिंजी ॻाल्हि कूड़ी थिए उहो 200 रुपया भरे ॾे। बादशाह जे पुटु उहा ॻाल्हि क़बूल कई। तंहिं ते पहिरियों ठग हुन रीति ॻाल्हि करणु लॻो त मूं वटि हिकिड़ो गॾु हो पर तमामु ॾींघो हो। तंहिं ते मूं सॼे ॻोठ जा माण्हू मथसि विहारे खेसि हकलायो त मन सुधरी पए। पोइ वरी हुनजे पुछ सां गाॾी ॿधी उन में 100 ॻोठनि जा माण्हू विहारे हुनखे हकलियोसीं ऐं खुदाई सारी खुदाई घुमी फिरी आयासीं त बि हुनखे का बि परवाह न थी। ॾिसो हू साम्हूं इहो गॾु बीठो आहे। तंहिं ते शहज़ादे चयो त हिननि सां हाणे अटकल सां विढ़ां। सो चयईं त बराबरि तुंहिंजी ॻाल्हि सची आहे। तंहिं ते ॿियो ठग ॿी ॻाल्हि हिन रीति करणु लॻो त अदा मां बाज़ार में कंहिं कम सां वियुसि। वाट ते बादशाह जे हिकु कुती मुअल ॾिठमि पर पेट अलबत वॾो हुअसि। उन मां सम्झियुमि त हिन में दुनिया आहे। सो कोशिशि करे उन मां गपल दुनिया हथु कयमि। एतिरे में माण्हू बि ॻच अचे मिड़िया ऐं भरियूं ॿधी मथे ते रखियऊं। असांखे वक़्तु उथणु लॻो आहे। तंहिं ते बादशाह जो पुटु चयो त बराबरि तुंहिंजी ॻाल्हि बि सची आहे। उते 3 ठग वारो आयो। उहो पंहिंजी ॻाल्हि हिन रीति करणु लॻो त आउं हिकिड़े ॾींहुं माखी लाहण वियुसि ऐं वञी जंग मां माखी लाथमि पर वटो साण सो हुयो ई कोन ऐं आर बि भॼी पई। सो मां खाई ड्रो कयो। ॿी बची पई ऐं वेही उथी हली। तव्हांजो माखीअ जी लेट वञी मुल्क खयां। माण्हुनि खणी रेज कयईं। उन ते कणिक पोखियईं। मूं उन अटे जी पोइ मानी खाधी जा ॾाढी मिठी हुई। तंहिं ते बादशाह जे पुटु उनखे चयो अदा तुंहिंजी ॻाल्हि बि सची आहे। हाणे शहज़ादे जो वारो आयो। हुन उन्हनि ठगनि जी धीउ खे मानी पचाईंदे ॾिसी वरितो। सो दिलि में ठाह ठाहे ॻाल्हि शुरू कयईं। चए अदा आउं पंहिंजे माउ पीउ खे ॾाढो प्यारो हुउसि। उन्हनि मूंखे 2 ज़ालूं परणायूं। वक़्तु गुज़रंदे गुज़रंदे आख़िर अबो अमा मरी विया। उन बैदि आउं कंहिं कम सां ॿाहिरि वयुसि ऐं जॾहिं मोटी आयुसि ॾिसां 2 ज़ालूं घर में कीन आहिनि। पोइ ॾस पतो पुछी पहिरें हिक जी ॻोल्हा कयुमि त 7 दरियाहनि जे पार वञी छेणा चूंडींदे हथु कयोमांसि ऐं खेसि चोटीअ खां झले घर वठी आयुसि ऐं पाड़े वारनि खे पारत करे वरी ॿी जी तलाश कयुमि। ॻोल्हींदे ॻोल्हींदे उहा वरी हिते अचे लधी अथमि। हूअ वेठी मानी पचाए। उते 3 ठग असुलु माठ में अची विया। हाणे जे ॻाल्हि कूड़ी था कनि त पैसा था फुरे ॾियणा पवनि ऐं जे ॻाल्हि सची था कनि त धीउ जो संग थो ॾियणो पवनि। नेठि थोरी मोहलत वठी ॿाहिरि विया ऐं 600 रुपया खणी अचे बादशाह जे पुट खे ॾिनऊं। हू बि पैसा वठी उथी हली वई।
पुछाईंदो पंहिंजे पीउ जो शहर अची ॻोल्हे लधईं। ॿाहिरां हिकिड़ी पोड़ी औरत जो घर हो, तंहिंखां पाणी घुरियईं। पोइ पाणीअ जी ख़ाली थांव में 10 रुपया विझी खेसि मोटाए ॾिनईं। तंहिं ते उहा पोड़ी औरत मथसि घोर घोर थियण लॻी। राति रहण लाइ खेसि चयईं। शहज़ादे खे त अॻे ई उहा ॻाल्हि घुरबी हुई, सो यकदमि क़बूल कयईं। पोड़ीअ संदसि पुट खे ॿिया बि 10 रुपया कढी ॾिनईं। पोइ दिलि में ख़्यालु कयईं त ॿुधाए विढ़णु चङो आहे, सो मथनि उहो कमु रखियईं त पोड़ी सुबुह जो सवेर वञी पढ़ो ॾिए त हिन शहर में ॾेढ ठॻ आयो आहे, जो ठगी कंदो, तंहिं करे हर को माण्हू होशियारु रहे। वरी पोड़ीअ जी पुट खे चयईं त तूं वञी बादशाह खे कचहरीअ में वेह, उते जेका बि ॻाल्हि ॿोल हले सा तूं शाम जो अची मूंखे ॿुधां। सुबुह थियो त माईअ वञी शहर में उहो पढ़ो ॾिनो ऐं छोकिरो वञी बादशाह जी कचहरीअ में वेठो। बादशाह बि को उहो पढ़ो ॿुधो हो, सो अमीर वज़ीर खे चयईं त हिन ॾेढ ठॻ खे केरु झलींदो। तंहिं ते 4 सिपाही जेके राति जो पहिरो ॾींदा हुआ तयारु थी बीठा ऐं चयूं त जीअंदा क़िबला उहो कमु असांजो, हिननि खे पकिड़े वठंदासीं। छोकिरे उहा ॻाल्हि ॿुधी अचे शहज़ादे खे ॿुधाई त तोखे फलाणा पहिरें वारा 4 सिपाही अॼु राति पकिड़ींदा। ते हुननि ॾेढ ठॻ छा कयो, जो शराब, अफ़ीम ऐं अटो खंडु मिलाए 4 लॾूं तयारु कया ऐं पोइ कपिड़ा लाहे लंगोटी ॿधी फ़क़ीरनि जी सूरत अख़्तियार करे पाकी तेल ऐं हुको खणी वञी बाज़ार में धुएं दुखाए वेही रहियो। सिजु लथो त सिपाही बि अचे निर्वार थिया, हेॾां होॾां घुमंदा फ़क़ीर वटां हुको छिकींदा वतन चकर हणंदा। जॾहिं पोयों असुर थियो तॾहिं सिपाहियुनि सम्झो त ठॻ शायदि अॼु न आयो, सो बेपरवाह थी फ़क़ीर सां अची ॻाल्हियूं ॿोलियूं करण लॻा ऐं हुको छिकण लॻा। उते बुख बि अचे तपाइनि। तंहिं ते फ़क़ीर चयो त मूं ॾे बादशाह खे लॾूं मोकिलिया हुआ, कुझु मूं खाधा आहिनि ऐं कुझु अञा पिया आहिनि, आऊं थो ॾियांव। तंहिं ते सिपाहियुनि चयो त फ़क़ीर खां दुआ जा लॾूं मिलनि था, बाक़ी ॿियो छा घुरिजे। सो उहा ॻाल्हि ॻणे फ़क़ीर खां लॾूं वठी अञा खाधऊं, मस त अचे नशे जा घेरट चढ़ियनि, बसि उन ई महिल ऊंधा थी किरी पिया। ॾेढ ठॻ छा कयो, जो चइनी जा कपिड़ा लाहे ॾाढ़ी मुछूं ऐं भिरूं कूड़े खेनि तेल हणी मुंहुं कारो करे उथी हलियो। सुबुह जो माण्हू अचे ॾिसनि त वाह जो मज़ो लॻो पियो आहे। डोड़ी वञी बादशाह खे इतला कयईं त ठॻ हीअं ठगी करे सिपाहियुनि खां जुठ करे वियो आहे। होॾां हू छोकिरो बि अचे बादशाह जे दरबार में वेठो। बादशाह सिपाहियुनि खे होश में आणाए खां अहवालु पुछियो। तंहिं ते हुननि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चयूं त ठॻ हीअं ठगी करे वियो। तंहिं ते बादशाह चयो त भला अॼु केरु उन ठॻ खे पकिड़ींदो। सॼे दरबार में उहो ॿुधी माठ में पइजी वई। नेठि हिकिड़ी मोचीअ चयो त साईं, उहो ठॻ आउं पकिड़ींदुसि। बादशाह पुछियुनि त कीअं? चयईं त बादशाह सलामत, आउं हीअं कंदुसि जो हिकिड़े भली जुती ठाहे रखंदुसि ऐं ईअं पियो चवंदुसि, जेको हीअ जुती ख़रीद कंदो तंहिंखे 100 रुपया ॾींदुसि। ठॻ ज़रूरु लालच करे ईंदो, पोइ पकिड़ी अचे हाज़िर कंदोसांसि। बादशाह खेसि इजाज़त ॾिनी, दरबार बरख़ास्त कई। उहा ख़बर छोकिरी अचे ठॻ खे ॿुधाई। ठॻ काठियुनि जी भरी खणी कपिड़ा बदिलाए सिधो मोचीअ वारे घर अॻियां अची लंघियो। होको ॿुधी मोचीअ काठीअ वारनि लाइ खेसि सॾु कयो ऐं हुनखे काठियूं वरिताईं। ठॻ खां हिकिड़ी जुती घुरी। तंहिं ते मोचीअ हुनखे उहा भली जुती कढी ॾेखारी। हुन चयोसि, ॿेली आउं ग़रीब आहियां, का सादी सूदी जुती ॾे। मोचीअ हुनखे 100 रुपया बादशाह, पर हुन न वरितसि। आख़िर हिकिड़ी हल्की ऐं सस्ती जुती वठी मोचीअ खे चयईं त जुतीअ में उहा काठियुनि जी भरी तोखे आई, बाक़ी पैसा जेके चईं सो को माण्हू हली त घरां खणी ॾियांसि। परियां मोची जी धीउ बीठी हुई। ठॻ छोकिरीअ ॾांहुं इशारो करे चयो त हीअ गॾिजी हले त पैसा ॾियांसि। मोचीअ हाव करे छोकिरीअ खे हुन वटां पैसा खणी अचण लाइ चयो। छोकिरीअ खां ठॻ पुछियो त तुंहिंजो पीउ खंधो किथां खणंदो आहे। हुन हली उहो हथु ॾेखारियुसि। ठॻ सिधो उन जी दुकान ते अची दुकानदार खे चयो त मोचीअ खे 100 रुपयनि जी घुर्ज आहे ऐं मूंखे चयो अथसि त ॿियो हाल कीम ऐं हीअ छोकिरी पाण वटि विहारे छॾ, शाम जो पैसा ॾेई छोकिरी वठी वेंदुसि। मोदीअ उहा ॻाल्हि ॿुधी पैसा खणी ॾिना ऐं छोकिरीअ खे पंहिंजे घर ॾांहुं ॾियारे मोकिलियईं। सिज लथे महिल मोचीअ जी ज़ाल पुछियो त छोकिरी किथे आहे। तंहिं ते मोचीअ चयसि, अञा कान आई आहे। ईअं चई उथी ख़बरचार लहणु निकितो। जेॾी महिल दुकान अॻियां अची लंघियो, मोदीअ खेसि ॾिसी चयो त मियां मोची, ॿियो त ख़ैरु आहे, छोकिरीअ खे छो निशानी करे मोकिलियो हुई? आउं पैसा ईअं एतबार ते ॾियां हां? उहा ॻाल्हि वरी कीअं? पोइ मोदीअ सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। तंहिं ते मोचीअ चयो, न मार, ठॻ त को उहो ई हो। ईअं चई सिधो बादशाह जी कचहरी में आयो ऐं सॼी ॻाल्हि करे बादशाह खे ॿुधायईं। पोइ मोटी वाणे खे पैसा ॾेई धीअ खे घर वठी आयो। बादशाह चयो त ठॻ हीअ महिल बि मारे वियो, हाणे केरु खेसि पकिड़ींदो? तंहिं ते सोनारे चयो त आउं पकिड़ींदुसि। बादशाह चयोसि त खेसि सोनारे खे चयो त कीअं? साईं, घिटीअ में सोनियूं लुसरियूं पखेड़े छॾींदुसि ऐं आउं राति जो लिकी वेंदुसि। जेको नोड़ी खणंदो सो चोर हूंदो।
छोकिरो बि दरबार में वेठो हो। तंहिं समूरी ॻाल्हि ठग खे अची ॿुधाई जो उहा ॻाल्हि ॿुधी वियो बाज़ार में ऐं वञी थंभण वठी आयो। राति थी उते आयो ऐं पासो वठी जुतीअ जी तरे खे थंभण लाइ 2-3 उबता सुबता चकर ॾेई सोन जूं लसरियूं सभु मेड़े घर खणी आयो। सुबुह जो सोनारो अचे ॾिसे त लसरियूं आहिनि ई कोन। सो सिधो बादशाह वटि आयो त ठग लसरियूं अलाए कीअं खणी वियो। तंहिं ते बादशाह चए थो तव्हां ठग न वरितो, हाणे आऊं पाण अॼु राति खेसि पकड़ींदुसि। सो हीअं जो हिकिड़ो काठ जो कोड़को ठाहे पासे खां भेर ऐं डोंको रखंदुसि, पोइ चोर जे फांसी ते ज़ोर सां वॼाईंदुसि, पोइ अवीं अचे चोर खे पकड़िजो। उहा बि ॻाल्हि छोकिरे अची ठग खे ॿुधाई। ठग त अॻे ई हो नंढड़ो लासड़ाट। सो तंहिं करे ज़नाना कपिड़ा पाए ॻह ॻटा विझी खीर वठी उन में मिठाण मिलाए उथी हलियो। थोरो खीर विकिणे जॾहिं सिज लथो तॾहिं बादशाह जे भरिसां अची लंघियो। हुनजो अहिड़ो हुस्न ॾिसी बादशाह जूं वाछूं ई टिड़ी वियूं ऐं पुछियईं त छोकिरी तूं केरु आहीं? हुन चयसि त साईं आऊं माहिरियाणी खीर विकिणण वारी आहियां। असीं ग़रीब माण्हू आहियूं, खीर विकिणे गुज़ारो कंदा आहियूं। तंहिं ते बादशाह चए थो हूंदी मां कुझु मूंखे बि प्यार। हुन हाउ करे 2 मापा खीर जा भरे ॾिना। बादशाह खीर पी चए थो छोकिरी खीर ॾाढो मिठो आहे, सो छो? हुन वराणी ॾिनसि साईं मेहूं चहकनि जो गाह थियूं खाइनि, तंहिं करे अहिड़ो मिठो आहे। उते बादशाह बि कुझु वेझो अची प्यार मां चवणु लॻुसि छोकिरी आऊं हिन मुल्क जो बादशाह आहियां, मुंहिंजी तोसां दिलि थी वई आहे। हाणे हीअं कर जो उहो खीर विकिणण खणी छॾ त आऊं तोखे पंहिंजी राणी खणी बनायां। उहो ॿुधी छोकिरे थोरो मोड़ो ॾेई काठ जी कोड़कीअ ॾांहुं इशारो करे चयो त भला हीउ छा आहे? बादशाह चयसि अॼु 1.5 ठग हिते ईंदो, जंहिंजे हलण लाइ कोड़को हयो अथमि। उहो ॿुधी बादशाह खे चयईं त भला मुंहिंजे ॼंग हिन में विझी ॾिस त पूरी अचे थी। बादशाह घणो ई नटायो पर हुन न छॾियुसि। आख़िर बादशाह हुन जी ॼंग कोड़के में विधी पेच ॾिना। जे हुन ॾिठा वरी ॼंग आज़ादु करायईं। बादशाह खे चयईं त हाणे तव्हीं ॼंग विझो त आउं पेच ॾेई ॾिसां। बादशाह जे भला दिलि जी फुरिजी वई हुई, सो यकदमि क़बूल कयईं। छोकिरे बि बादशाह जी ॼंग कोड़के में विझी पेच ज़ोर सां बंदि करे भेर ते डोंको हणी उतां तकिड़ो तकिड़ो निकिरी वियो। होॾां माण्हुनि जो भेर जो आवाज़ु ॿुधी से यकदमि भॼंदा आया ऐं अचण सां मोचड़ लाइ शुरू थी विया। हुननि घणी दावूं कयूं त आऊं ठग कोन आहियां, आऊं बादशाह आहियां, पर केरु थो ॿुधे। माण्हुनि खे हुआ साड़ से चवनि त तो घणा ॾींहं ठगी करे माण्हुनि खे फुरियो ऐं ख्वार ख्वाब कयो आहे। अॼु मस असांजे हथ आयो आहियूं, तोखे कीअं छॾींदासीं? आख़िर घणी मोचड़ा कुट खां पोइ खणी बत्ती ॿारे ॾिसंदे बराबरि बादशाह कोड़की में फाथो पियो आयो। उते सभिनी चयो त ॿेली ठग बादशाह सां बि विड़ी वियो। साईं राति गुज़री, सुबुह जो बादशाह पड़ो घुमरायो त हिनमहिल ठग अचे पाण ज़ार ते खेसि को बि नुक़सानु न रसंदो ऐं आऊं खेसि पंहिंजी वॾहर धीउ जो संग बि ॾींदुसि ऐं अधु बादशाहीअ जो बि ॾींदुसि। उहा ॻाल्हि ॿुधी ठग अचे हाज़िर थियो ऐं निशान पता ॾिनई त मूं हर हिक सां हीअं तादी कई। तंहिं ते बादशाह चयसि भला शादीअ लाइ तयारु थी? उहो ॿुधी ठग चयो त उहा त मुंहिंजी भेण आहे। बादशाह चयो सो वरी कीअं? पोइ हिन मुंडी ॾेखारी खेसि उहा ॻाल्हि यादि ॾियारी त अम्मा वारो चवणु हाणे पूरो थियो, अॻिते मालिक आयो। बादशाह हीअं पंहिंजे पुट खे एॾो अकुलमंद ऐं सम्झो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो ऐं सॼे मुल्क में ख़ुशियूं करण जो हुकुम कयईं। के ॾींहं उन ख़ुशीअ में रंग लॻा पिया हुआ। उहा ॻाल्हि कंहिं ॿिए बादशाह बि ॿुधी, सो हिन बादशाह ॾांहुं चवाए मोकिलियईं त हिकिड़े बेअकुल ठग खे पंहिंजी धीउ जो संग ऐं अधु बादशाही ख़बर न आहे त कीअं आछी अथव। मूं वटि उहो ठग अचे हा त खेसि चो खंभो ॿधी बि खल भराए छॾियां हा। उहा ॻाल्हि जॾहिं छोकिरे ॿुधी तॾहिं बादशाह खे अर्ज़ु करे मोकल घुरियईं त अव्हां इजाज़त ॾियो त उहो बादशाह हिते अव्हां खे दरबार में आणे ॾेखारियां। बादशाह मज़े ख़ातिर इजाज़त ॾी साणसि गॾु केतिरा ई नौकर चाकर ॿी बादशाहीअ ॾांहुं रवाना कया। शहज़ादो माण्हूअ जे कद जेॾो लोही डोल ठारायो अचे उन बादशाह जे शहर में पहुतो। बादशाह जे काकूस जे भरिसां उहो डोल रखी कपिड़ा लाहे लांगोटो ॿधी बुत खे बबूत बनाए पान बि उते वेही रहियो। जॾहिं सुबुह जो सवेल बादशाह काकूस जे ख़्याल खां काकूस में आयो त हुन खणी डंडे सां सोघो झलियुसि। तंहिं ते बादशाह पुछियुसि त तूं वरी केरु आहीं? हुन चयोसि आउं इज़राइल आहियां, तुंहिंजो साहु उते हिन काकूस में कब्ज़ कंदुसि। उहो ॿुधी बादशाह खे अची ॾकिणी वरितो ऐं मिंथूं कयईंसि हीअ घड़ी छॾ, पर हिन किथां थो मुड़े। आख़िर थोरी देरि बाद छोकिरे चयसि त तोखे सिर्फ़ु हिकिड़ी शर्त ते जीअंदान ॾेई सघां थो। बादशाह पुछियो उहो कहिड़ो? हुन चयो त हिन डोल में वेही काकूस कर ऐं पोइ जीअं आउं तोखे चवां तीअं कजि, न त इजो थो साह कढाईं। हुन बादशाह सिर बचाइण लाइ सभु ॻाल्हि क़बूल कई ऐं घिड़ी वञी डोल में वेठो। हुन मथां खणी ढक ॾिनसि ऐं सिधो पंहिंजी बादशाही दरबार में अचे डोल समेत हाज़िर थियो। बादशाह पुछियुसि हिन डोल में छा खणी आयो? चयईं त गॾ। बादशाह चयसि त सो वरी कीअं?
हुन चयो भला ॿुधो। ईअं चई ॾोल में बंदि थियल बादशाह खे चयईं त गदह जूं हींगूं कर। उते हिन जान छॾाइण लाइ हींगूं बि ॾिनियूं। वरी चयईं त साईं उहो गदह न आहे, कुतो आहे। पुछियईं सो वरी कीअं? उते शहज़ादे चयो त कुते जी भौंक करे ॿुधाए। हुन ईअं बि कयो। आख़िर जॾहिं घणो गंद में ख़राबु थियो तॾहिं ॿाहिरि कढियईंसि त सॼो पुछड़ो थी अचे ॿाहिरि किरियो। बादशाह खेसि तड़पाए कराए कपिड़ा पहिराए तख़्त जे भरिसां विहारे चयो त ए बादशाह, हाणे चयो त आऊं हक़ ते हुउसि या न? अव्हां जो चयो हो त आऊं हिकिड़े घटि अकुल वारे ठग खे पंहिंजी धीउ जो संग ऐं अधु बादशाही पियो ॾियां, सो कीअं? हाणे ॾिस त हीउ उहो साॻियो माण्हू आहे जो अव्हांखे खणी हिते आयो आहे, पर हाणे उहो बि ज़ाहिर थो कयां त हीउ मुंहिंजो पुटु अथई। उहा हक़ीक़त मूंखे हाणे मालूम थी आहे। उते उहो बादशाह बि खिलियो ऐं पंहिंजी धीउ जो संग ऐं अधु बादशाही जो उन शहज़ादे खे ॾियण जो अंजाम कयईं, जो हुन ख़ुशीअ सां क़बूलु कयो। थोरनि ॾींहंनि खां पोइ पंहिंजी माउ खे बि वठी अचे मोहलात में रहायईं। जंहिं बादशाह खे चयो त अव्हां पंहिंजो ॿोल पूरो कयो त मूं बि पंहिंजो अंजाम पूरो कयो। पोइ त सभई मिली ॾाढा ख़ुशि थिया ऐं बाक़ी वक़्तु पाण में गॾिजी गुज़ारियऊं।